बस ये बा जेका मूंसां जुठ थी उहा आउं तोखे माफ़ करे सघां थो, पर जेके 20,000 चटी भरी अथमि न, इतो रुपयो बि माफ़ कोन कंदोसांइ, पाई पाईअ जो हिसाब वठंदोसांइ। उन लॻा न जेकॾहिं पाई पाई जो हिसाब थियणो आहे न पोइ त ॾियणु असांजो आहे। पहिरियों त तूं घर वञी हिसाब कर त 20,000 में पायूं थियनि केतिरियूं थियूं। बसि पोइ सुभाणे खां वठी 5 पायूं मूंखां रोज़ वठि, तुंहिंजी हिकु पाई बि मेरी न थींदी। अबा ये रोज वारी 5 पायूं काॾो आनींदे? हुकूमत पायूं बंदि करे छॾियूं आहिनि बा। ॻाल्हि त ॿुधो, मूंखे ॿार सम्झो अथव, बेवकूफ़ सम्झो अथव। कपड़ खां न ॻाल्हि ॿुध, ॿुधाए त 20,000 कॾहिं ॾींदे? मूंखे पैसा तरीअ ते खपनि। जेका मूंसां जुठ थी उहा मां भाई पीउ में बर्दाश्त थो कयां, उनजो कुझु नथो चवां। असां त पाण में मिट हो, 20,000 कर बख़्श। बाक़ी जेका तोसां तादी थी आहे उन जे लाइ 2 ॾींहं मां लीमो तुंहिंजे हवाले थो करे छॾियां। जेका तादी वणे करेसि। चाचा ओ चाचा, चओ त मां पंहिंजो जूतो लाहे ॾियां या इन्ही सां ई मूंखे शुरू थी वञा बा। ओ शुक्र छोड़ा, उन लखे को जूता थोड़ो ई लॻाए या तोखे थिया बूथ कुटाइण जो शौक़ु। पुनल हिन टाइम होश में न थई, एड़ी तादी कंदो जीअं बुरड़े कई ॿारनि सां। इन जो मक़सदु त तूं पैसा कोन ॾींदे, तॾहिं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे। अरे बाबा ॾींदुसि, कंहिं चो न ॾींदुसि, बिल्कुलु ॾींदुसि। कॾहिं ॾींदे? हा, इहा हाणे ॻाल्हि सोचणी आहे त कीअं ॾींदुसि ऐं कॾहिं ॾींदुसि। मगर त मां अहिड़ो तुंहिंजो मक़सदु कोन सम्झो। बाबा हाणे ॻाल्हि सिधी सही आहे। पैसा सॼा मिर्तू जी शादी ते थी जा ख़र्च, मथां अची कातन कड़कियो आहे। जेकॾहिं तूं 20,000 ॾेई पाण खे छॾायो आहे न त अहिड़ा 40,000 मां ॾेई ऐं कातन खे बदिरायो आहे। हाणे तूं पाण सोच त केॾो ख़र्च थियो आहे। तुंहिंजा पैसा खूह जे तरे में, जेकॾहिं तरिया त तुंहिंजा का ॻाल्हि ई कोन्हे का मां साथ। हो जाए तो